कंदासीं त ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा जाम शोरो बरसां कराची वाह में नींगर बुड़ी वियो आहे। हैदराबाद जे मदीना नगर वासी नींगर वलीद पुट जुमन पेर तिरकण सबबि वाह में किरी बुड़ी वियो। मक़ामी टोबा हथ न अचण सबबि वाह में बुड़ी वियल नींगर जी ॻोल्हा न थी सघी आहे, जंहिं जे करे वारिस सख़्त परेशान आहिनि। खबर के हवाले से अवां खे आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा जाम शोरो खां जाम शोरो बरसा कराची वाह में नींगर बुड़ी वियो आहे। हैदराबाद के मदीना नगर वासी नींगर वलीद पुट जुमन पेर तिरकण सबब वाह में किरी पियो बुड़ी वियो आहे। ॿुधायो वञे पियो त मक़ामी टोबा हथ न अचण सबब वाह में बुड़ी वियल नींगर जी ॻोल्हा न थी सघी आहे, जंहिं जे करे वारिस सख़्त परेशान आहिनि। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा या अहम खबर अवां सां शेयर कंदा जाम शोरो बरसा कराची वाह में नींगर बुड़ी वियो आहे। हैदराबाद के मदीना नगर वासी नींगर वलीद पुट जुमन पेर तिरकण सबब वाह में किरी बुड़ी वियो। मक़ामी टोबा हथ न अचण सबब वाह में बुड़ी वियल नींगर जी ॻोल्हा न थी सघी आहे, जंहिं जे करे वारिस सख़्त परेशान आहिनि। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जाम शोरे जो रिपोर्टर रहीम बख्श बलोच असां सां लाइन ते मौजूद है। रहीम बख्श अपडेट कजो इन हवाले से वधिक छा तफ़सील आहिनि? बिल्कुल मंजर कराची वाह में वेंदे पेर तिरकण सबब जो नौजवान फौत थी वियो आहे, बुढ़ी फौत थी वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त बुढ़ी वियल नौजवान जी जेका सुञाणप आहे 16 वरनि जे वलीद पुट जुमन तौर थी आहे। नौजवान जो है मदीना नगर जामशोर के इलाइक़े मदीना नगर जो रहवासी है। जैसे टोबा हथ न अचण सबब वारस हिन वक्त ताईं परेशान आहिनि। वाक़े वारे हंध ते पुलिस पहुची वही है। जैसे पुलिस मूजिब बुढ़ी वियल नौजवान की ॻोल्हा हिन वक्त ताईं जारी है, लाश हथ न अची सघियो आहे। जी अच्छा, इन हवाले से वधिक आगाह कजो रहीम बख्श त कराची वाह में अड़ा वाक़िया आए ॾींहुं थींदा रहंदा आहिनि त इंतज़ामिया ये जेके नंढा जेके नींगर जेके आहिनि इन्हनि जे वेझण ते का पाबंदी न लॻाई, इन हवाले से कुछ तफ़सील आहिनि तव्हां वटि? जी बिल्कुल कराची वाह में जो सो गुजरियल 2 ॾींहं अॻु में जो अड़ा 2 वाक़िया पेश आहिनि। पुलिस पारां जो सो को भी तहरुक नथो वरितो वञे। गर्मीअ सबब जो सो नंढा नंढा ॿार जेके सो कराची वाह में वेंझण वञनि था, जेके केतिरा ई दफ़ा जो बुढ़ी फौत थी वञनि था। जी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।